हिन जे करे ई असां अॻियां वधिया आहियूं ऐं हिक ॿिए जो साथ रहे थो त माण्हू विख में विख वधाए अॻियां वधे थो पियो। थैंक यू। तो हेॾो समाज लाइ कार्य करे थो, परोपकारी जीवन त सचो जीवन आहे हिननि जो। मुझे दोस्तों, हर सेमिनार, हर सम्मेलन, हर सिंधी गॾजाणी या मेला मलाखड़ा जेके बि थियनि था या सिंधियुनि जूं गॾजाणियूं थियनि थियूं, उन जे पोयां सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे, उन जे पोयां सिर्फ़ु हिकु ई भावना आहे त असां पंहिंजी संस्कृति, सभ्यता, तहज़ीब ऐं पंहिंजे परंपराउनि खे कीअं क़ाइमु रखी सघूं ऐं उन्हनि खे कीअं बचाए सघूं। छो त असां विरहाङे खां पोइ जंहिं नमूने असांखे हिंदुस्तान जे कोने कोने में वञणो पियो या ईअं चइजे दुनिया जे कोने कोने में वञी वसियासीं, त असां उतां जी सभ्यता ग्रहण कई आहे, असां पंहिंजी परंपराउनि खे विसारे वेठा आहियूं। इहो वक़्तु ऐं हालात जो हिसाब हो, को मजबूरी हुई, उन हिसाब सां असां जिते जिते वसियासीं उतां जूं परंपराऊं खयूं आहिनि, पंहिंजी परंपरा खे असां विसारे वेठा आहियूं। असां जेकॾहिं गुजरात में वियासीं त असांखे उते गरबो मिठो लॻे थो, उते असांखे उतां जी उन गरबे जी शिक्षा मिली, उन गरबे में असां चाह वरितो। जे महाराष्ट्र में वियासीं त महाराष्ट्र जो असांखे गणपति पूजा में उत्साह थियो ऐं असीं उन जी श्रद्धा सां पूजा कयूं था। जे बंगाल में असां पहुतासीं त असांखे उते दुर्गा पूजा जी हिकिड़ी नई रस्म मिली। या असां जिते वसियासीं असां वटि जेके बि परंपराऊं आहिनि, मां सम्झा थो असांजे भारत जे अलॻि अलॻि प्रांतुनि मां असां वटि आयल आहिनि। जे असीं मेहंदी लॻाइण जी रस्म शादी जे दौर में कयूं था त इहा असांजी ओरिजिनल न आहे, इहा असांखे पंजाब जी देन आहे। पंजाब सिंध जे बॉर्डर सां गॾु हुई, इन करे थोरो सिंध में उनजो हुयो, पर ओरिजिनली जेका मेहंदी लॻाइण जी रस्म आहे इहा असांखे पंजाब ॾिनी आहे। जे असांजूं भेनर सिंदूर भड़नि थियूं त इहो असांजी पंहिंजी न, पर इहा उत्तर प्रदेश यूपीअ जी देन आहे। असीं जेकॾहिं मंगलसूत्र पायूं था त इहो असांखे महाराष्ट्र जी देन मिलियल आहे। त असां ॿियनि जूं परंपराऊं ॾिसंदे ॾिसंदे उन में खोइजी वियासीं, पंहिंजी परंपराऊं विसारे वेठासीं। इन करे हर मंच ते, हर सम्मेलन में, हर गॾजाणीअ में सभिनी खे जेके वक़्त अचनि था, जेके अची पंहिंजे जातीअ जे बारे में ॻाल्हाइनि था, उन्हनि खे जीअं हिते ॻाल्हाए वियो त सिंधियत जी ॾाढी चिंता रहती, सिंधी ॿोलीअ जी ॾाढी चिंता रहती। ऐं मां नथो सम्झां त कंहिं बि फंक्शन में उन वक़्त जे स्पीच में इहो जुमिलो न हूंदो त सिंधियत खे बचायो, सिंधी ॿोली ॻाल्हायो। ऐं ख़ासि करे पंहिंजे नौजवाननि लाइ मुखातिब थी चवनि था त प्यारा ॿारो असांजा, तव्हां सिंधीअ में ॻाल्हायो ऐं सिंधियत खे बचायो। जॾहिं इहो लफ़्ज़ अचे थो, सिंधियत खे बचायो, सिंधी ॿोली ॻाल्हायो, ओसिताईं त सम्झूं था सिंधी ॿोली ॻाल्हायो, पर सिंधियत खे बचायो। त असांजा नौजवान बि हिकु इश्वारी नज़रुनि सां, हिकु सोच वारी नज़रुनि सां उन्हनि ॾे ॾिसनि था त तव्हां कहिड़ो वर्से जी ॻाल्हि कयो था, कहिड़ो वर्सो तव्हां असांखे ॾिनो आहे, तव्हां छा था चयो त कहिड़ी सिंधियत, छा सिंधियत कहिड़ी भला जो नालो आहे, सिंधियत खे असां छा बचायूं, जेका शइ तव्हां असांखे ॾींदा असां बचाईंदासीं। त गुनहगार असीं आहियूं त सिंधियत असां पंहिंजे ॿारनि खे सही ढंग सां ॾिनी आहे या न ॾिनी आहे, असां पंहिंजो वर्सो पहुचायो आहे या न पहुचायो आहे। सिंधियत कंहिं शइ जो, कंहिं वस्तुअ जो, कंहिं प्रॉपर्टीअ जो नालो न आहे। सिंधियत नालो आहे असांजे जज़्बात जो, असांजे भावनाउनि जो, असांजे उथी वेठीअ जो, असांजे खाधे जो, असांजे सोच वीचार जो, असांजे अक़ीदनि जो, असांजे पोशाक जो। ऐं उहा सभ्यता, उहा सिंधियत हिकु ॾींहुं या हिकु साल में नथी ठहे। सदियुनि खां असांजे वॾड़नि, असांजे बुज़ुर्गनि, असांजे लेखकनि, असांजे मुफ़करनि, असांजे विद्वाननि, आलमनि पंहिंजे अनुभव, इल्म, अकुल ऐं उन जे पूरे निचोड़ मां सदियुनि जे महिनत खां पोइ उहा सिंधियत ठही आहे। छा असां उहा विञाए वेंदासीं? न, असांखे विञाइणी न आहे, पर उहा सही ढंग सां पंहिंजी ईंदड़ पीढ़ीअ खे पहुचाइणी आहे। ऐं उहो पहुचाइण, अॼु जे नौजवान खां पुछूं था, चए थो गुजरात में ॾिसूं था त महात्मा गांधी जो नालो अचे थो, गरबो अचे थो। पंजाब में ॾिसूं था भगत सिंह जो नालो अचे थो, भांगड़ा डांस हुतां जी मशहूरु आहे। असां जेकॾहिं बंगाल जे तरफ़ ॾिसूं था त चवंदा हुते टैगोर जहिड़ो कोई कवि न थियो आहे ऐं उते असांखे दुर्गा पूजा मिले थी। त असांखे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइणो आहे त असांखे इन खां वधीक आहे। अॼु जेकॾहिं उन्हनि वटि टैगोर आहे त असां वटि शाह सचल सामी हुया, ऐं इहो दुनिया जो मञियल हिकु सच आहे त शाह सचल सामी जो मुक़ाबिलो शेक्सपियर ऐं टैगोर गॾिजी बि न करे सघंदा। असांजी एतिरी प्राचीन सभ्यता आहे। जेकॾहिं हुननि वटि भगत सिंह हुयो त असां वटि हेमू कालाणी हो, जंहिं बि पंहिंजो सिर सदके कयो पंहिंजे देश तां। पर इहे ॻाल्हियूं असांजे ॿारनि खे ख़बर कोन्हे, छाकाणि असांजो इतिहास कंहिं बि स्कूल, कंहिं बि कॉलेज में नथो पढ़ायो वञे। त असांजो फ़र्ज़ु आहे त इहो पढ़ायो वञे, उन्हनि खे ॿुधायो वञे। जेसिताईं उन्हनि खे सच ख़बर न पवंदो उन तरह आकर्षित न थींदा। हुते जेकॾहिं चवंदा भांगड़ा आहे त असां वटि भगत आहे,
अॼु भगत कंवरराम सॼी दुनिया में मशहूरु आहे। असांजी भगत जेका आहे उहो एतिरो लोक नृत्य मशहूरु आहे, लोक डांस जो उन सां ॿियो काई पूॼी नथी सघे। भांगड़ा पंहिंजी जॻह ते आहे पर असांजी भगत आहे। जेकॾहिं गरबो आहे त असां वटि छेॼ आहे, असां वटि झूमर आहे, पर उहे असां शादियुनि में विसारे छॾियूं आहिनि। असां सिंधियत सही ढंग सां पंहिंजे ॿारनि खे न पहुचाईंदासीं त उहो छा बचाए।